हाँ बिल्कुल सर, मां अर्ज़ु इहो कंदुसि त मुंहिंजी नंढड़ी उजाला परवीन सोलंकी सुबुह सां 8:30 बजे मां वठी स्कूल छॾे आयसि वञी, सम्झो सर। जी 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 उन खां पोइ तक़रीबन 11:15 थिया त ब्रेक जो टाइम हुयो। नंढड़ी असांजो दुकान आहे स्कूल जे बिल्कुलु साम्हूं साम्हूं। जी उते सर आई, उते माना 5-7 मिंट 8 मिंट शायदि बीठी आहे, 6 ताईं खईं अथई उतां दुकान तां। पोइ उतां दुकान तां थोरी घिसकी वई आहे, माना हेठि लही वई आहे। उन खां पोइ सर बसि माना ज़ाहिर ई न आहे, उन टाइम खां वठी अॻुवा थी वई आहे। 14 तारीख़ आहे उहा। अॼु असांखे 8 ॾींहं सर मुकमल थी चुका आहिनि। हीअं ताईं का मालूमात को बि दस्तपतो नथो मिली सघे। सही। शमसुद्दीन साहब, इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं पुलिस खे इतला ॾिनो, ज़ाहिर आहे चवंदा आहिनि त 24 कलाक अगरि ॿार खे थी वञनि गुम थींदे त पोइ तव्हां FIR कटे सघो पिया। छा तव्हांजो पुलिस साथ ॾिनो? हा जी बिल्कुलु, असां पुलिस तावन में आहे। शुरू खां वठी पुलिस बिल्कुलु तावन में आहे, पर असांखे हीअं ताईं रिकवरी माना न थी सघी आहे। असां तमामु परेशान आहियूं। पुलिस सां बिल्कुलु तावन में गॾु आहे, हर हंधि बीठी आहे। असां जिते फोन कयूं था उते पहुचनि था। बाक़ी हीअं ताईं असांजी माना नंढड़ी हीअं ताईं न मिली सघे। असां तमामु बेहाल आहे, तमामु परेशान आहियूं। ऐं पुलिस असां सां बिल्कुलु तावन में आहे। असां जे लाइ हर गुज़रंदड़ लम्हो ऐं नामेदी जे तरफ़ असांखे धिके रहियो आहे। बिल्कुलु असीं सम्झी सघूं था तव्हांजी घर ॻाल्हि। में तमामु बेचैनी जो आलम आहे। जी जी ऐं इहो असांखे सोचूं था त अलाह पाक कंदो मुंहिंजी नंढड़ी खेर खेर सां हूंदी। आमीन आमीन, ख़ैर ख़ैरियत सां हूंदी। तव्हां मायूस न थो। जी। ऐं असां जे मुल्क में इहो तासुर पैदा कयो वियो आहे त हाणे असां पंहिंजा बच्चा बि न पढ़ाए सघूं, ख़ासि करे नियाणियूं त पढ़ाइण खां अधी वयूं हलियूं। बिल्कुलु सही सही चओ था। बिल्कुलु शमसुद्दीन साहब, अपील आहे त अव्हांखे अगरि का बि ख़बर आहे या कंहिं शकी माण्हू बाबति का मालूमात आहे, बराए महिरबानी या असां ताईं पहुचाई वञो या पुलिस ताईं पहुचाई वञे। बाक़ी पुलिस जे तरफ़ां का पॉज़िटिव ॻाल्हि या का मालूमात न मिली सघी आहे, जंहिं मां असां सम्झी सघूं त असांजी नंढड़ी जल्द खां जल्द मिली वेंदी।